अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तो इसलिए हक़सत न्यूज़ नाज़रीन तां खबर शामिल कंदालो। बिरिया सिटी खान जाते बिरिया सिटी वेझो गोठ फ़कीर मोहन खाशकली में चाचे जाफ़र खाशकली पांचे नौजवान गैर शादी ही भाइटे नारी साबरा खाशकली के कारोकारी जे इल्ज़ाम हेठ बंदूक जा फायर करे क़त्ल करे छॾियो आहे। बिरिया सिटी पुलिस नारी जो लाश पोस्टमार्टम लाइ बिरिया सिटी अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। क़त्ल कंदड़ जवाबदार जाफ़र खाशकली बंदूक समेत थाने ते पहुची पाण खे पुलिस हवाले करे छॾियो आहे। नारी जे पीउ खमीसो खान खाशकली ॿुधायो त राति देर 3 ॼणा घर में दाख़िल थिया, जिन मां 2 ॼणनि नवीद सोलंकी ऐं अमालना सोलंकी ॻोठ काड़ा माछी खे गिरफ़्तार करे बिरिया पुलिस हवाले कयो वियो आहे। जॾहिं मुख्य जवाबदार रमज़ान सोलंकी जो कारो आहे हू भॼी वियो, जंहिं बैदि भाउ गैरत में अची न्याणी खे बंदूक जा फायर करे मारे छॾियो। रिपोर्टर ज़ुबैर अहमद, हक़सत न्यूज़, बिरिया रोड।